अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड न्यूज़ ख़बरुनि जी दुनिया। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड न्यूज़ यानी काइनात TV ख़बरुनि जी दुनिया। हिन में शामिल हूंदो अवां जो आवाज़ जेको असीं पहुचाईंदासीं आला ऐवाननि ताईं। अवां जो हर मसइलो असीं ॾेखारींदासीं KTV ज़रिए। नालो यादि रखंदा अवां जो पंहिंजो वेब TV चैनल KTV वर्ल्ड न्यूज़। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.ktvwebnews.com। अवां जी पंहिंजी TV KTV। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड न्यूज़ ख़बरुनि जी